मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, ॿियनि केतिरनि वास्ते जिन जा वीचार मां सम्झां थो हिन वक़्तु त असां सां आहिनि, पर जेके मजबूरियुनि सबबु शरीरिक तौरु असां सां शामिल न थी सघिया आहिनि, सभिनि वास्ते गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकाए आसीस पिना थो। ऐं तव्हां सभिनि जे चरणनि में, तव्हां मां हिक हिक जे कदमनि में सिर झुकाए हिन दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼु रूह रियाण सत्संग, पोइ रूह रियाण सत्संग में असीं को न को वीचार खणंदा आहियूं। उन वीचार जे चौगिर्द ॿिया केतिरा ई वीचार पिया ईंदा आहिनि। अॼु मां कहिड़ो वीचार पाण सां खणी आयो आहियां। अॼु सुबुह जो मां उथियुसि, मूं दिलि जे अंदरि कहिड़ो आवाज़ु ॿुधो, कहिड़ा अखर मूं ॿुधा, जे अखर अॼु वरी वरी मूं पंहिंजे दिलि जे अंदरि दुहिराया आहिनि। ॿ अखर, इन्हनि ॿिनि अखरनि जो वरी वरी पे वीचार कयो अथमि, ऐं इन्हनि अखरनि जे उन्हार में टुबियूं पे ॾिनियूं अथमि। इहे ॿ अखर अॼु मां तव्हां वटि खणी आयो आहियां। कहिड़ा ॿ अखर? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहे ॿ अखर अथव तत हिकिम, तत हिकिम, तत हिकिम, तत हिकिम। इन्हनि ॿिनि अखरनि जी माना छा? इन्हनि ॿिनि अखरनि जी माना आहे पोइ छा। तत हिकिम किम, वाट देन, वाट देन, पोइ छा, पोइ छा, पोइ छा। तो लख ऐं करोड़ कठा कया, तोखे धन्यवाद, पर पोइ छा? केॾा बि लख करोड़ तूं कठा करी, लखे इंसान लख करोड़ कठा करे पंहिंजा लख करोड़ छॾे हलंदा हलिया, हलंदा हलिया, खणी छा विया? हिकु कोॾी बि पाण सां खणी की न सघिया। पोइ छा, पोइ छा? तो वॾी विद्या वरिती, तो होशियार में होशियार विद्यार्थी थिए, तो केॾनि पुस्तकनि जो अभ्यास कयो, पोइ छा? तत हिकिम, तत हिकिम, तत हिकिम, पोइ छा, पोइ छा, पोइ छा। तोखे वॾो उहिदो मिलियो, तोखे वॾो मान शान मिलियो, तत हिकिम, पोइ छा, पोइ छा, पोइ छा। असीं टिप टिप ते जेकर पाण खां इहो सुवालु पुछूं, तत हिकिम, पोइ छा, पोइ छा, हीउ मूंखे कहिड़े ख़तबु ईंदो? हीउ त सभु कुझु हिते ई छॾे वेंदासीं। अकेला आयासीं, अकेला हलंदासीं, हथे ख़ाली आयासीं, हथ बि हिते ई छॾे वेंदासीं। पोइ छा, पोइ छा। कहिड़े कर्तव्य जे वास्ते असीं हिते न पृथ्वीअ ते आया आहियूं? इहो कर्तव्य असां पालन कयो आहे या न? ही ॿियूं ॻाल्हियूं त असांखे सभु कुझु मिलियूं, उहिदो इक़बाल मिलियो, वॾी विद्या वरितीसीं, लोकनि जो मान शान असांखे मिलियो, लख करोड़ असां कठा कया, वॾनि बंगुलनि में असीं रहियासीं। पोइ छा, पोइ छा। तत हिकिम, तत हिकिम, तत हिकिम। इहे ॿ अखर जेकर अॼु असीं पाण सां खणी वञूं, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, दुनी चंद जी ॻाल्हि मूं तव्हां सां हिक खां वधीक भेरा कई आहे। दुनी चंद लाहौर में शाहूकार इंसान हूंदो हो। 3 ॾींहंनि में, जिन ॾींहंनि में गुरु नानक देव जिन अचनि था, गुरु नानक देव जिन लाहौर शहर मां लंघनि था, दुनी चंद जे घर वटां लंघनि था, मथे निहारीनि था, झंडा पिया हवा में झूलीनि, 9 झंडा दुनी चंद जे मकान जे मथां लॻा पिया आहिनि, पिया झूलीनि, पिया झूलीनि। तॾहिं गुरु जिन पुछनि था त हीउ मकान कंहिंजो आहे?
गुरु जिन खे ॿुधाइनि था त साईं हिते लाहौर में शाहूकार वापारी रहे थो ऐं हिन जो क़ाइदो आहे हिन 1 लख मिल्कियत कठी कई, 1 झंडो खड़ो कयईं, 2 लख त 2 झंडा खड़ा कयईं, हींअर 9 झंडा हिन जे चोट ते पिया झूलीनि, माना त 9 लख हिन कठा कया आहिनि। ऐं असां ईअं ॿुधो आहे साईं गुरु जिन खे चवनि था गुरुदेव असां ॿुधो आहे त दर्जीअ खे ऑर्डर ॾिनो अथई 10 झंडे जो, शायदि थोरनि ॾींहंनि में हीउ अनाउंस कंदो त मूंखे 10 लख थिया आहिनि। 3 ॾींहंनि जो 1 लख अलाए हिन ज़माने जे केतिरनि करोड़नि जे बराबरि। 3 ॾींहंनि में तव्हांखे अजब लॻंदो, 3 ॾींहंनि में 4 आने में मण मिलंदो कणिक जो, 4 आने में मण कणिक जो। जस्ट इमेजिन, अॼुकल्ह तव्हांखे 4 आने में पाव कोन थो मिले कणिक जो। 3 ॾींहंनि में रुपए जी ॾाढी परचेस वैल्यू हूंदी हुई। गुरु जिन ॾिसनि था इहे 9 झंडा, दुनी चंद खे सॾीनि था, दुनी चंद मुंहिंजा प्यारा मां तोखे मिलणु चाहियां थो, मुंहिंजो हिकु नंढिड़ो कमु आहे जेकर तूं करीं। दुनी चंद हथ ॿधी अचे थो। हीअ जेके शाहूकार माण्हू अथव से संतनि पर ॾाढो डिॼंदा अथव, चवंदा आहिनि ईअं न थिए कंहिं संत जी पिट लॻी वञे या कीअं सभु असांजो धन धूड़ थी वञे, इन करे संतनि खे राज़ी रखणु चाहींदा आहिनि। ॾिसंदा आहिनि न को संत हुनखे राज़ी रखणु चाहींदा आहिनि, हथ जड़े हीअं अची ॿधी बीठो, ॼणो न नौकर आहे। गुरुदेव कहिड़ो हुकुम आहे तव्हांजो? सम्झाई त गुरु मूंखे चवंदो त को खूह खोटाए या का धर्मशाला जोड़ाए या को मंदरु अॾाए, इहे त कम उहे ई पियो कजां। जे गुरु जिन मूंखे चवंदा त पाण थोरो गुरु जिन ते थींदो त मूं गुरु जिन जे करे इहो कमु कयो। साईं बंदो हाज़ुर आहे, तव्हांजो जेको हुकुम। गुरु जिन चवनि था प्यारा नंढिड़ो कमु आहे मां तोते रखां थो, तूं कंदे? चई साईं नंढिड़ो कमु छा, वॾो कमु तव्हीं मूं ते रखो, जेको बि कमु तव्हीं मूं ते रखंदा मां करण लाइ तयारु आहियां, मां तव्हांजो ॿधो ॿाधू आहियां। गुरुदेव रुगो मूं ते आसी सघिजो, छल रहिजी अचे। 10 झंडे जो ऑर्डर ॾिनो अथमि जीअं जल्दी मां हणी सघां मथे। गुरु जन मुश्कनि पिया, मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं। पोइ जीअं तव्हांखे ख़बर आहे गुरु जिन हिकु सुई खणी दुनी चंद खे ॾियनि था, दुनी चंद मुंहिंजा प्यारा हीअ सुई संभाले रखिजांइ, परलोक में मिलंदासीं, मूंखे परलोक में वापसि ॾिजांइ। चई साईं ॻाल्हि बि एतिरी, कमु बि इहो तव्हांजो, मूं ते को कमु रखो जो मां कजां, तव्हांजी शेवा कजां। गुरु जिन चयसि मुंहिंजी जे तो इहा शेवा कई 1 लख खटिया, हीअ सुई संभाले रखिजांइ, परलोक में मां तोखे वरी मिलंदुसि, मूंखे इहा सुई वापसि ॾिजांइ। हिन चयो इहे सुयुनि संभालण जो कमु मर्दनि जो कोन्हे, इहो ज़ालुनि जो कमु आहे। यकदमि जोड़ी वियो घर, वञी पंहिंजे धर्म पत्नीअ खे चई सुलखणी सुलखणी गुरु जिन इहा सुई ॾिनी आहे संभाले रखिजांइ, ॿियनि सुयुनि सां न गॾिजांइ, हीअ सुई जुदा करे रखिजांइ, हीअ सुई ख़ासि अथई। चईंसि पर ॿुधाए नेठ आहे छा, छा करिणो आहे? सुलखणीअ खे चए थो सुलखणी हीअ सुई मूंखे वरी वापसि ॾियणी पवंदी जॾहिं परलोक में मूंखे गुरु नानक देव जिन मिलंदा। सुलखणी चएसि थी, इन करे चवंदा आहिनि त ज़ालुनि खे कॉमन सेंस वधीक थींदो आहे मर्दनि खां, मर्दनि खे कमाईअ जो सेंस थींदो आहे, पर हींअर त कमाईअ जे सेंस में ज़ालूं खटी वियूं आहिनि मर्दनि खां। छा छा थियूं कमाइनि? 3 ॾींहंनि में मर्द पिया कमाईंदा हा, कॉमन सेंस हूंदो हो ज़ालुनि खे। सुलखणीअ चयसि त परलोक में इहा सुई कीअं वापसि ॾींदे? परलोक में जॾहिं हलंदे शरीर हिते ई छॾे वेंदे, हथ हिते ई छॾे वेंदे, तूं सुई कीअं खणी हलंदे उते जो हली तूं गुरूअ खे? चई ॻाल्हि त सची थी करे। सुलखणीअ चयसि त कॾहिं मूं तोसां कूड़ी ॻाल्हि कई आहे छा? मां त हमेशह तोसां सची थी रही आहियां। डोड़ंदो 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 वरी अचे थो, अची गुरु जिन खे चवे थो गुरुदेव हीउ त कमु तव्हां मूं ते रखियो, पर
जॾहिं मूंखे सॾु थींदो मौत जे मुसाफ़िरीअ मां लंघणो पवंदो परलोक में हली पहुचंदुसि शरीर त हिते ई छॾे वेंदुसि पोइ सुई कीअं तव्हांखे हुते हली खणी पहुचाईंदुसि तॾहिं गुरू जिन ॾांहुंसि निहारे चवनि था दुनी चंद पोइ हेॾो फिसाद छाजे वास्ते नव झंडा खणी आया अथई हीअं ॾहों झंडो थो हणी छा वास्ते खणी पाण सां हिकु सुई बि कोन सघंदे सभु कुझु हिते ई छॾे वञिणो पवंदे हींअर वक़्तु अथई वझ अथई कमाई करणी हुजे कमाई करे वठि जब खुली थी बाज़ार तब सौदा ना कीतो ही जब हुई है हट तार तब सौदा यादि पियो ई हींअर बाज़ार खुलियल अथई जेसि ताईं अखियूं तुंहिंजूं खुलियल आहिनि जेसि ताईं अखियूं तुंहिंजूं दाएं मां तोड़ न बंदि थियूं आहिनि तेसि ताईं तोखे वझ अथई जंहिं कमाईअ करण वास्ते तूं हिते आयो आहीं कमाई कर पैसा कठा करींदो त मां छा मिलंदे सभु छॾे वेंदे हिते सुई कोन खणी सघंदे हिकिड़ी दुनी चंद जे अखियुनि तां परदा लही वञनि था गुरुदेव जीअं तव्हांजो हुकुम तीअं मां कंदुसि तत है किम पोइ छा पाण खां इहो सुवालु जेकर वरी वरी पुछूं पोइ छा ॾिसो असां मुंहिंजूं केतिरियूं भेनरूं उन्हनि खे थोरा ज़ेवर मिलंदा आहिनि पाईंदियूं आहिनि केॾो ख़ुशि पियूं थींदियूं आहिनि पोइ छा ज़ेवर खणी सघंदियूं पाण सां ज़ेवर त हिते ई छॾे वेंदा न उहो ज़ेवर हथु करियो जेको तव्हीं पाण सां खणी सघो आख़िर मिलियो न जे रब ॿियो सभु मिलियो त छा मिलियो कुझु न मिलियो इहा यादगिरी असांखे वरी वरी पाण खे ॾियारणी आहे मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं इन करे रोज़ टिप ते पाण खां इहो सुवालु पुछूं तत है किम पोइ छा यूरोप में हिकु मुल्क में हिकु माण्हू आयो ॾाढो शाहूकारु खे सोन जी खान हुई गोल्ड माइन ॾाढो शाहूकारु चयईं मां पंहिंजे नगर में वॾे में वॾो बंगलो जोड़ाईंदुसि वॾे में वॾो बंगलो बादशाह जो महिलात आहे तंहिंखां बि वॾो बंगलो मां जोड़ाईंदुसि आज़ादी त आहे न हिक खे केॾो बंगलो ताईं जोड़ाए सघो था तव्हांखे मन कोन कंदा चयईं मां बादशाह जे बंगले खां वॾो बंगलो जोड़ाईंदुसि बंगलो जोड़ायई अलाए के साल खेसि लॻी विया इन बंगले लाइ इटलीअ मां पथर घुरायई ॿियनि मुल्कनि मां ॿियूं शयूं घुरायई चयईं ही बंगलो मुंहिंजो विल बी द मोस्ट ब्यूटिफुल बंगलो इन द वर्ल्ड सुहिणे में सुहिणो सुंदर में सुंदर बंगलो मां जोड़ाईंदुसि बादशाहनि खे मूं ते ईर्खा थींदी अहिड़ो बंगलो मां जोड़ाईंदुसि के साल लॻी वियसि रोज़ ईंदो अची सुपरवाइज़ कंदो हो बराबरि पूरी तरह ठहे थो या न बराबरि हीउ जेको आयो आहे मार्बल संगमरमर पूरी क्वालिटी जो आहे या न बराबरि ग्रेनाइट पत्थर उन ते पूरी तरह अखर उकिरिया अथनि या न पाण अची सुपरवाइज़ कंदो हो किन सालनि खां पोइ बंगलो तयारु थियो तारीख़ हिन मुक़ररु कई इन्विटेशन सॼे दुनिया में विया त ही सुंदर में सुंदर बंगलो वॾे में वॾो बंगलो इन जो महूरत फलाणी तारीख़ थियणो आहे तव्हीं सभु अची इन उत्सव में शामिलु थियो पछाड़ीअ जो ॾींहुं आहे सुभाणे हिन बंगले जो महूरत थियणो आहे अचे थो हिन बंगले खे सुपरवाइज़ करे जीअं ॾाकण तां लहे थो ॾाकण हुई संगमरमर जी ॾाकण जीअं न लहे थो पेर खिसकी वञे थो धूं वञी हेठि किरे थो फीमर बोन भॼी पवे थो हिप बोन जंहिंखे फीमर बोन करे कोठींदा आहिनि उहो बोन भॼी पवे थो उत्सव जे बदिरां हिन खे अस्पताल में वठी वञनि था अस्पताल में दाख़िल थिए थो 3 ॾींहंनि में एंटीबायोटिक्स कोन हूंदियूं हुयूं कंजर्वेटिव ट्रीटमेंट 3 ॾींहंनि में इहे स्क्रूज़ ऐं इहे रॉड्स कोन विझंदा हुआ
कंजर्वेटिव ट्रीटमेंट हिन खे मिले थी, हिन खे हाइपोस्टैटिक निमोनिया थिए थी, गुज़ारे वञे थो। बंगले जो महूरत थियो तंहिंखां गुज़ारे वियो। पोइ छा, पोइ छा, पोइ छा मिलियो? अजब बंगलो मिलियो तोखे, वरी पोइ ॿियो छो पियो ॻोल्ही? रहे तोसां हुस्न वारो, इहो ई राज़ नथो खोली। नूरी बाणीअ में इहे अखर अचनि था। अजब बंगलो मिलियो तोखे। हीउ जेको बंगलो अथई शरीर, हीउ शरीर हिकु बंगलो अथई। असांजी वॾे में वॾी चुक, वॾे में वॾी भुल इहा आहे जो असीं पिया सम्झूं असीं शरीर आहियूं। असीं शरीर थोरो ई आहियूं। शरीर त बंगलो आहे जंहिं बंगले में असीं रहूं था। अजब बंगलो मिलियो तोखे, वरी पोइ ॿियो छो पियो ॻोल्ही? तोखे ही बंगलो मिलियो आहे, तूं हिन बंगले जी तलाश कर। रहे तोसां हुस्न वारो, हिन बंगले जे अंदरि तोसां गॾु द ब्यूटिफुल वन, द ब्यूटिफुल बिलेविड, द लॉर्ड हिमसेल्फ, श्री कृष्ण पाण रहे थो तोसां गॾु। छपन ते चाढ़े मुरली, मुरली वेठो वॼाए। इहा मुरली तो ॿुधी आहे? कॾहिं हिन बंगले जे अंदरि तूं वियो आहीं? सुनता नहीं धुन की ख़बर, अनहद का बाजा बाजता। तुंहिंजे अंदरि अनहद जा बाजा पिया वॼनि, उहे ॿुधा अथई। तुंहिंजे अंदरि ज़िंदह जोत पई ॿरे, पई ॿरे। ओशन ऑफ लाइट, once you entered into it, I tell you, you would not wish to come out of it. समुंदर अथव जोत जो, उहा जोत शीतल जोत अथव। उन जोत में गर्मी थिए कोन। इन वास्ते तोखे ही बंगलो मिलियो। रहे तोसां हुस्न वारो, इहो ई राज़ नथो खोली। ॿिया राज़ त तूं घणेई पियो। Man has probed the secrets of the atom. He has measured the depths of the ocean. But what does he know about himself? Nothing. Nothing. सुनता नहीं धुन की ख़बर, अनहद का बाजा बाजता। बाजा पिया वॼनि अंदरि, तो ॿुधो कोन्हे? ॿिया बाजा तूं ॿुधी वेठो, ॿियूं बैंडूं तूं ॿुधी वेठो, पर जेके बाजा, जेका बैंड तुंहिंजे अंदरि पई वॼे, जंहिं ॿुधण वास्ते तोखे ही मानिक जनम मिलियो, यू मेक नो एफर्ट टू लिसन टू इट। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, केतिरियूं ॻाल्हियूं तव्हां सां करियां, पर वक़्तु मुंहिंजो अची पूरो थियो आहे। वधीक तव्हांखे तरसाईंदुसि की न। तव्हीं ऐं तव्हांजे सदिके मां जेकर इहे ॿ अखर दिलि जे अंदरि अॼु खणी वञूं, तत है किम, तत है किम, तत है किम। हूअं मां तव्हांजे वधीक नज़दीक मूंखे विहारींदा हा त तव्हीं मूंसां गॾु चवंदा इहे अखर। हींअर मूंखे खणी परे फिटो कयो अथनि त मूंखे को साथ बि नथो ॾिए। तत है किम, 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 तत है। पोइ छा, पोइ छा, पोइ छा? तूं वॾे में वॾो माण्हू थिए, तूं शाहूकार में शाहूकार माण्हू थिए, तूं पढ़ियल में पढ़ियल, विद्वान में विद्वान थिए, पोइ छा, पोइ छा? सभु हिते ई थी। आहीं केरु? मिटीअ जो ढेर थी थो वञे। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। तत है किम, तत है किम, तत है किम।